पंहिंजी ॿोली मिठड़ी मिठड़ी, खंड पताशा मिसरी मिसरी, माखीअ जी ॼण आहे लार, हर को देसी थिए होशियार। साईं सदाई करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार, आलम सब आबाद करीम, जिए लतीफ़ जी बोली। दोस्तो साथियो, जीअं त अॼु आलमी मादरी ज़बानुनि जो ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे पूरी दुनिया में, असां बि मल्हाए रहिया आहियूं। असांजो इहो ई हिकिड़ो नारो आहे, सिंधी ॿोली क़ौमी ॿोली। अचो त पंहिंजे ॿोलीअ जी प्रचार कयूं। ॿोलियूं क़ौमुनि जी सुञाणप आहिनि। असांखे दुनिया जे कंहिं बि ॿोली सां नफ़रत न आहे। ॿोली कुदरत जो तोहफ़ो आहे, जीजल माउ जी ॿोली आहे। चाहे कहिड़ी बि ज़बान हुजे, उहा घटि न आहे। पर हर माण्हू जंहिं देश में रहे थो, जंहिं वतन में रहे थो, ऐं जेका हुनजी मादरी ज़बान आहे, उन जे वाद वीच लाइ कमु ज़रूरु कंदो रहे थो ऐं उनखे करणु बि घुरिजे। ॾाढी ख़ुशी आहे त असां अॼु सिंधी क़ौमी ॿोली जो ॾिहाड़ो मल्हाए रहिया आहियूं। तव्हां सभिनी दोस्तनि साथियुनि खे क़ौमी ॿोली जूं ॾिहाड़े जे मुनासिबत सां लखे लखे वाधायूं हुजनि।